टोटल 5000 रुपया मदरसनि में प्रोग्राम करायो हुयो। हिकु पेशवा खे तव्हां 2000 रुपया ॾियो, बाक़ी जेको 1000 रुपयो बची पए उहो तव्हां कंहिं ग़रीब मिसकीन खे ॾियो। हीअ अमानत तव्हां साईं अमरा साहिब जिन ताईं पहुचाईंदो। 5000 रुपयनि मां 2000 असां हुन मदरसे में ॾिनासीं, 2000 न ॾिना आहिनि तव्हांजे लाइ, ऐं 1000 असां रखियो आहे कंहिं ग़रीब मिसकीन जे लाइ। अच्छा ही साईं वठो 2000 रुपया। अलाह पाक पुट गंज ॾींदो। असांजे यूके वारे भाउ अमानत मोकिली 5000 रुपया, उन मां 4000 रुपया असां तक़सीम कयासीं। ही आख़िरी 1000 रुपयो रख वठो, ही 1000 तव्हांजे लाइ रखियो आहे। अमर जन खे चयो त भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखियोसि, ठीकु आहे। हुनजे लाइ इहा ई दुआ आहे त जेके उन्हनि जा मरहूमीन आहिनि, अलाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमाए, अलाह ताला उनजे रिज़िक में मज़ीद बरकत अता फरमाए त ग़रीब गुरबे जी ख़िदमत करे सघे। आमीन। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं अमाला साहब जन वटि आया हुयासीं पेशवा में, छा मसइलो आया न आहिनि मस्जिद में? साईं जन जी तबीयत सही न आहे, ॿियो साईं जन जो रूटीन आहे त जुमो पढ़ाए घर लिया वेंदा आहिनि, मोकल जो आहे इन करे। मुंहिंजो बि हुन सां ॻाल्हाइण थियो, ॾसियो तबियत में मज़ो न आहे, नथो अॼु अची सघां। असल में उन्हनि जे लाइ अमानत आई हुई असांजे। तव्हांखे शायदि यादि हूंदो त तक़रीबन 2 हफ़्ता 3 हफ़्ता अॻ में असांजो अलाह पाक सखी बानो आहे जेको यूके में रहंदो आहे, उनजो सालो डेथ करे वियो हुयो। हुसैन साहब नालो असां मरहूम हुसैन। उन्हनि जे लाइ असां हिते क़ुर ख़ानीअ जो बंदोबस्तु करायो हुयोसीं, कुल शरीफ़ बख़्शराया हुआसीं। मुंहिंजी अमानत मोकिली आहे हुननि जे भेणीअ यूके खां, टोटल 5000 रुपया। जिन चयो त सलीमुल्लाह तव्हां 2 मदरसनि में प्रोग्राम करायो हुयो। हिकु पेशवा खे तव्हां 2000 रुपया ॾियो, बाक़ी जेको 1000 रुपयो बची पए उहो तव्हां कंहिं ग़रीब मिसकीन खे ॾियो। हीअ अमानत तव्हां साईं अमरा साहिब जिन ताईं पहुचाईंदो। ज़रूरु इंशाअल्लाह साईं। ऐं जंहिं भाउ तव्हांजे लाइ हीअ अमानत मोकिली आहे उन लाइ छा चवणु चाहींदो? उनजे लाइ इहा ई दुआ आहे त जेके उन्हनि जा मरहूमीन आहिनि, अलाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमाए, अलाह ताला उनजे रिज़िक में मज़ीद बरकत अता फरमाए त ग़रीब गुरबे जी ख़िदमत करे सघे। आमीन आमीन। अगरि हूअं छा था सम्झो त हीउ जेको हिकिड़ो असांजे सुजाॻ न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते ख़ासि दीनी मदरसनि जी ख़िदमत थिए पई, उते पढ़ंदड़ यतीम बचड़नि जी ख़िदमत थिए पई, असीं उते क़ुर मजीद हुजनि या क़ाइदा हुजनि या रेल हुजनि उहे पहुचायूं था। इन हवाले सां तव्हां सां हितां माण्हू त सहकार कंदा आहिनि, या तव्हांखे अहिड़ो प्रोग्राम नज़र अचे था संदर? भाउ सलीमुल्लाह, असां ख़ुसूसन सोशल मीडिया ते तव्हांखे ई ॾिसी रहिया आहियूं, मस्जिदुनि मदरसनि में ॿारनि खे क़ुर पाक क़ाइदा तव्हांजे ई इन मीडिया जे तवसुत सां ॾिसी रहिया आहियूं, तव्हां ई ॾेई रहिया आहियो, बाक़ी अहिड़ो को मामिलो कोन्हे ॾिठो आहे। अच्छा, आख़िर में जेके असांजा दोस्त, ॾिसो हीउ सभु अधूरो आहियां मां, जेके हीउ ॾिसनि था, जेके हीउ असांजे अमानत मोकिलियनि था, इन्हनि खां बग़ैर त इहो सभु कुझु नामुमकिन हुयो। उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? बसि उन्हनि लाइ इहो ई पैगाम आहे, हीउ जेको ख़िदमत करे रहिया आहिनि, हीअ हिकिड़ो अज़ीम ख़िदमत आहे। जेके बचड़ा क़ुर पाक ऐं क़ाइदो पढ़नि था, उन्हनि जी ख़िदमत तव्हांजे तवसुत सां कनि था, अलाह ताला उन्हनि जे इन ख़िदमत में मज़ीद बरकत अता फरमाए। आमीन साईं आमीन। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं लॻभॻि 1 महीनो अॻु में असां हुसैन भाई मक़बूल जे लाइ हिते प्रोग्राम करायोसीं क़ुर ख़ानीअ जो ख़त्म जो। उन्हनि जो जेको भेणियो आहे यूके में रहंदो आहे, अॻु में तव्हां सां ज़िक्र कयो हुयो मैं, उन्हनि अमानत मोकिली 2 पेशवाउनि जे लाइ, जिते असां प्रोग्राम कया हुयासीं। हिकु असां ॾेई आयासीं कुबाई मस्जिद में, ॿी तव्हांजी अमानत, टोटल अमानत हुई असां 5000 रुपया। 5000 रुपयनि मां 2000 असां हुन मदरसे में ॾिनासीं, 2000 न ॾिना आहिनि तव्हांजे लाइ, ऐं 1000 असां रखियो आहे कंहिं ग़रीब मिसकीन जे लाइ। अच्छा ही साईं वठो 2000 रुपया। ॾिसो क़ुर साईं छा चवणु चाहींदो जंहिं भाउ जे लाइ अमानत मोकिली आहे? जेको ॾिनो अलाह सां उनजी जज़ा ख़ैर ॾिनो, जेको उनखे गुज़री विया आहिनि, गुज़ारे विया आहिनि, अलाह सां उनखे मग़फ़िरत अता फरमाए, जन्नतुल फ़िरदौस अता फरमाईंदो, ऐं जेके उनखे तकलीफ़ मुसीबत अलाह सां कुल उनखे दूरि कंदो। आमीन। अच्छा साईं, जेको वसार हूंदो आहे हीअ ॾिसंदा आहियो तव्हां सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ताईं दीनी मदरसनि वग़ैरह जी ख़िदमत कंदो आहियां, पर इहे सभु कुझु नामुमकिन आहे जेसिताईं असांजा सिंधी भाइर असांखे सपोर्ट नथा कनि, पोइ देश में हुजनि या परदेस में हुजनि। उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? दिली ख़ुशी थींदी आहे त सलीम अचे थो हिते अची ख़िदमत करे थो हिननि ॿारनि जी? बिल्कुलु, अलाह तव्हांखे जज़ा ख़ैर फरमाए, शाबाश अथव, तव्हां महिनत कयो था मदरसनि सां, मस्जिदनि सां, बहरहाल कहिड़े बि हिसाब सां ग़रीब गुरबे जो तव्हां ॾिसूं था, कयूं था नेट ते, तमामु महिनत कयो था, अलाह साईं तव्हांजी जज़ा था।
आमीन। जी दोस्तों, आख़िरी अमानत खणी अची असां पहुता आहियूं सियांच मोहल्ला में। तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾियारा अॻ में असांजो बिजली जो मिस्त्री हूंदो हुयो उस्ताद निसार सियांच, जेको एक्सीडेंट हादसे में डेथ करे वियो हुयो। हुनजो नींगर मूंसां गॾु आहे। पुट छा कंदा आहियो? पढ़ंदा आहियो? हां, पोइ अबूअ जे गुज़रण खां बाद, वफ़ात करण खां बाद घर जो गुज़र सफ़र कीअं थो हले? सही थो हले। अलाह पाक पुट गंज ॾींदो। असांजे यूके वारे भाउ अमानत मोकिली 5000 रुपया, उन मां 4000 रुपया असां तक़सीम कयासीं। ही आख़िरी 1000 रुपया रख वठो, ही 1000 तव्हांजे लाइ रखियो आहे। अमर जन खे चयो त भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखियोसि, ठीकु आहे?